कंबर शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुन और सोशल वर्करन ज़िलो सिंगारियो कमेटी के अगवान वाजिद अली गोपांग ते पुलिस तरफां केस दाख़िल करण खिलाफ़ हथन में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाज कियो। उन मौके ते रियाज़ हुसैन लाखो, आसिफ अली जोयो, अयाज़ मीरजत ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कंबर पुलिस GHQ अस्पताल जे MS जी वंगार वहांदे समाजी अॻुवान वाजिद गोपांग मथां शराब पीअण ऐं धमकियूं ॾियण जो केस दाख़िल कयो आहे, जॾहिं त वाजिद गोपांग बिरयानी विकिरो करे पोरियो कंदो आहे, जंहिंखे कुझु ॾींहं अॻु हमिलो करे ज़ख़्मी कयो वियो हो, जेको इलाज वठण लाइ अस्पताल वियो त अस्पताल जे MS पुलिस हथां गिरफ़्तार कराए संदसि मथां केस दाख़िल करायो, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि IG सिंध पुलिस DIG पुलिस लाड़काणो खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी समाजी अॻुवान ते दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।